अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी ऐं अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूसु कयो। तरीक़ो नंबर 47, इज़त नफ़्स खे सम्झो ऐं वधायो। हर माण्हूअ खे इज़त नफ़्स बाबति मामलनि में जाखोड़ करणी पवंदी आहे। उन्हनि में उहे माण्हू बि शामिल हूंदा आहिनि जेके बज़ाहिर ॾाढा बाएतमाद नज़र ईंदा आहिनि। ईअं लॻंदो आहे ॼण असांजी इज़त नफ़्स सदाईं दाव ते लॻल हुजे। असीं तेज़ीअ सां हेठि मथे थींदा रहंदा आहियूं। तव्हांखे ईअं लॻे थो न? असांजी इज़त नफ़्स हिकु ख़ूबसूरत ऐं नाज़ुक गुल आहे जंहिंखे मुस्तक़िल ध्यानु ऐं ग़िज़ा जी ज़रूरत रहंदी आहे त जीअं उहो महफ़ूज़ रहे ऐं वधे विझे। हिन किताबड़े में ॾिनल नुक़्तनि खे कतब आणियो त जीअं पंहिंजो पाण में मुस्बत शयूं पोखे सघो ऐं पंहिंजी इज़त नफ़्स खे वधीक सघारो कयो। तरीक़ो नंबर 48, पंहिंजे हयातीअ जो मक़सदु ॻोल्हे लहो। माठ करे वियो, ढरा थियो ऐं पंहिंजूं अखियूं बंदि कयो। तसवुरु कयो त अव्हांजे हयातीअ जो कमु कंहिं निशान वसीले ज़ाहिर थींदो। हाणे उन निशान खे पंहिंजे जिस्म जे वेझो आणियो ऐं उन जे तवानाईअ खे पंहिंजे वजूद में भरिजंदे महसूसु कयो। तव्हां खां थोरो अॻियां हिकु टकरी आहे। हाणे पंहिंजे निशान खे खणी टकरीअ ते चढ़ो ऐं चोटीअ ते अव्हांखे हिकु दरवाज़ो ॾिसण में ईंदो। उन दर मां लंघो। अॻियां अव्हांजो मुस्तक़बिल आहे। हाणे जीअं ई उन दर मां लंघो त पंहिंजो निशान हवा में ज़ोर सां उछलियो त जीअं उहो उन दुनिया में वञी किरे जेको अव्हांजो मुस्तक़बिल आहे। उहो मज़बूत तसवुरु अव्हांखे पंहिंजे हयातीअ जे मक़सद जी कशिश करण में मदद कंदो। तरीक़ो नंबर 49, बसि करे छॾियो। इहो छा आहे जेको अव्हां शिदतुनि सां करणु घुरंदा आहियो पर नतीजनि जे डप खां न करे सघंदा आहियो? 3 शयुनि जा नाला खणो जेके अव्हां करणु घुरो था पर कंदे डिॼो था। पंहिंजो पाण खां पुछो त उन्हनि मां हर हिकु शइ करण सां कहिड़ा बहितरीन ऐं कहिड़ा बदतरीन नतीजा निकिरंदा। पंहिंजो पाण खां पुछो मुंहिंजा ख़ौफ़ ऐं परेशानियूं कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे लिखी वठो। तव्हांजा ख़ौफ़ केतिरा असली आहिनि? घणो करे ख़ौफ़ बेज़रर ऐं बेबुनियाद हूंदा आहिनि या वरी उन्हनि जो वज़न अजायो हूंदो आहे। बसि करे छॾियो, तव्हां ज़बरदस्त महसूसु कंदव। तरीक़ो नंबर 50, पंहिंजी क़ीमती शयुनि जो असासो रखो। तव्हां वटि छा क़ीमती आहे? पंहिंजी ज़िंदगीअ में अव्हांखे कहिड़ी शइ ख़ज़ानो लॻे थी? असीं हिते सोनियुनि घड़ियुनि ऐं हीरनि बाबति न पिया ॻाल्हायूं बल्कि उन्हनि शयुनि बाबति पिया ॻाल्हायूं जिन खां सवाइ अव्हां महसूसु कयो त अव्हीं नामुकमिल आहियो। पंहिंजे जज़्बाती एहसासाती ज़िंदगीअ में अव्हां वटि छा अहम आहे? कहिड़ा माण्हू ऐं कहिड़ा जज़्बा अहम आहिनि? तव्हांखे छा उत्साहे थो, बहितर महसूसु कराए थो ऐं अव्हां में ताक़त भरे थो? तव्हां लाइ क़ीमती उहो कुझु आहे जेको अव्हांखे ज़िंदगी महसूसु कराए ऐं जीअरो रखे। उन्हनि अमलनि जी फ़हिरिस्त ठाहियो। उहो बि सोचियो त उहे अव्हां लाइ क़ीमती छो आहिनि। तव्हां उन्हनि खे अहमियत छो था ॾियो? पंहिंजे क़ीमती शयुनि जे ख़ज़ाने ठाहिण लाइ ऐं उन्हनि जी साराह करण लाइ वक़्तु कढो।